नाज़रीन, चंड इंसान जो सफ़र एक भेरो ॿीहर तारीख़ के नए वर्क ते लिखिजी वियो आहे। ख़िला मां वापसी सिर्फ़ एक मिशन की पुॼाणी न पर इंसानी जुस्तजू जी नई शुरुआत है। आर्टेमिस मिशन इंसान की हिम्मत, साइंस और ख्वाबन के गडियल कामयाबी जो जिंदा सबूत है। चंड के वेझो गुज़ारियल उहे लम्हा मुस्तक़बिल के खिलाई सफ़र लाए नओ रस्तो खोलिन था। ही कहानी सिर्फ खिला जी न पर इंसान के लाॻीतो अॻिते वधण वारी सोच जी आहे। ही कुछ तस्वीरूं उन तारीख़ी लम्हे के ज़ाहिर कन थियूं जॾहिं खिला मां वापस ईंदड़ कैप्सूल वॾी रफ़्तार सां ज़मीन की फिज़ा में दाख़िल थियो, पोइ पैराशूटन ज़रिए आहिस्ते आहिस्ते थींदे समुंड में लथो। सामूंडी बचाव वारियूं टीमूं अॻुवाट तैयार हुयूं, जन ख़िलाबज़न के महफ़ूज़ तरीक़े सां ॿाहिरि कढियो। हिननि तस्वीरुनि में चंड के चौधारी सफ़र दौरान ॾिठल मंज़र शामिल आहिनि। धरती जो उभरंदड़ निज़ारो, अर्थराइज़, चंड की ऊंधाई पासे जा ॾेख ऐं ओरियन कैप्सूल अंदर ख़िलाबज़न जा गुज़रंदड़ लम्हा, ये मंज़र इंसान के ख़िला सां वधंदड़ ताल्लुक़ जो ज़िंदा सबूत आहिनि। चंड ते चौधारी चक्कर लगाइण वारो मिशन नासा के ख़िलाबज़न ते ॿधल टीम कामयाबी सां पूरो कयो। चंड के चौधारी घुमंदड़ इंसाननि जो अहम मिशन 73 ॾींहनि जे सफ़र खां पोइ कामयाबी सां ज़मीन ते मोटी आयो आहे। खिला में डिघो सफ़र मुकम्मल करण बाद टीम समुंड में महफ़ूज़ नमूने लथी, जिते बचाव वारियूं टीमूं तुरत पहुची वयूं ऐं सभिनी खे सलामती सां ॿाहिरि कढियो वियो। ही लम्हो सिर्फ़ एक कामयाबी न पर इंसानी तारीख़ जो अहम मोड़ आहे। ही मिशन इन लिहाज़ खां भी तारीख़ी हैसियत रखे थो जो केतिरनि ॾहाकनि खां पोइ इंसान ॿीहर चंड जे वेझो पहुतो। हिन सफ़र दौरान 4 बहादुर साथियुनि न रुगो चंड के चौधारी चक्कर हयो, पर अहिड़ो फ़ासिलो भी तय कयो जेको अॻु कॾहिं बि इंसान न कयो हो। इन्हनि पंहिंजनि मुशाहिदनि ज़रिए ख़िला बाबत नयूं ॼाणूं गॾु कयूं जेके मुस्तक़बिल जे मुहिमनि लाइ बुनियाद बणजंदियूं। सफ़र के आख़िरी मरहले में जॾहिं वापसी शुरू थी त कैप्सूल इंतहाई तेज़ रफ़्तारी सां ज़मीन की फिज़ा में दाख़िल थियो। उन वक्त गर्मी तमाम वधी वई, पर हिफ़ाज़ती निज़ाम उनके बर्दाश्त कियो। पोइ वॾनि पैराशूटन ज़रिए रफ़्तार घटाई वई ऐं आख़िरकार समुंड में लहण सां सफ़र मुकम्मल थियो। बचाव वारियूं टीमूं अॻु ई तैयार बीठियूं हुयूं, जन मुसाफ़िरनि खे ॿाहिरि कढी तिबी चकास लाइ जहाज़ ते मुंतक़िल कयो। हिन खां अॻु आर्टेमिस 1 नाले एक मिशन थी चुको हो, तंहिं करे ही आर्टेमिस प्रोग्राम जो ॿियो नंबर मिशन आहे। जॾहिं त माज़ी में अपोलो जा 6 चंड ते लहंदड़ मिशन मुकम्मल थी चुका आहिनि। ही मिशन नासा तरफ़ां मोकिलियो वियो हो। हिन मिशन जो नालो आर्टेमिस 2 आहे। ही पहिरियों इंसाननि वारो मिशन आहे जेको 50 सालनि खां पोइ चंड जे वेझो वियो। मिशन जो कुल अरसो लगभग 10 ॾींहं रहियो। टीम में 4 खलाबाज शामिल हुआ: रेड वाइज़मैन, विक्टर गिलोवर, क्रिस्टीना कॉक, जेरेमी हैंसन। ही मिशन चंड ते लहण वारो न हो, रुगो चंड जे चौधारी चक्कर वारो फेरो पूरो कयो वियो। खिलाबाज चंड ते एक ॾींहुं भी न रहा, सिर्फ खिला मां चंड जो चक्कर ॾेई वापस मोटी आया। चंड जेको ज़मीन जो वाहिद कुदरती साथी आहे, अञा ताईं इंसाननि लाइ एक ॾुखियो हंधु आहे। उते न हवा आहे, न पानी ऐं न ई ज़िंदगी जा आम वसीला। ॾींहं में सख़्त गर्मी ऐं रात में इंतहाई थधि इंसानी रिहाइश के वधीक मुश्किल बणाइनि था। तंहिं हूंदे भी इंसान पंहिंजी अक़ल ऐं मेहनत सां अहिड़ा तरीक़ा ईजाद कया आहिनि जन सां कुछ वक्त लाइ उते रहण मुमकिन बणायो वियो आहे। चंड ते मुख्य मुशाहिदा ही थिया आहिनि त उते हवा ऐं पानी तक़रीबन मौजूद न आहिनि, जॾहिं त कुछ हंधनि ते बर्फ़ जा निशान मिलिया आहिनि। साइंसदाननि मालूम कयो आहे त चंड जी मिट्टी तमाम सन्ही ऐं तेज़ आहे, जेका इंसानी जिस्म लाइ भी ख़तरो बणिजी सघे थी। चंड जी कशिश सकल ज़मीन जे मुक़ाबले में 6 हिस्से जेतिरी आहे, जंहिं करे हलण ऐं टपो ॾियणु आसान थिए थो। उते ॾींहं ऐं रात जो गर्मीपद इंतहाई मुख़्तलिफ़ आहे। ॾींहं में तमाम घणी गर्मी ऐं रात में सख़्त थधि हूंदी आहे। अमेरिका नासा खां सवाइ रूस, सोवियत यूनियन भी बिना इंसान जे मिशन ज़रिए चंड ते पहुतो हो। चीन ताज़नि सालनि में पंहिंजा मिशन मोकिले चंड तां मिट्टी ऐं पत्थर जा नमूना वापस आंदा आहिनि। भारत भी पंहिंजे मिशन ज़रिए चंड ते कामयाब लहण ऐं पाणी जा निशान ॻोल्हण में कामयाब थियो आहे। इन खां अलावा जापान ऐं यूरोप भी चंड बाबति तहक़ीक़ लाइ पंहिंजा खिलाई मिशन मोकिले चुका आहिनि। माज़ी में भी इंसान चंड ते पहुतो हो, जॾहिं पहिरियों दफ़ो ॿिनि माण्हुनि पंहिंजे पेरनि सां उन धरती खे छुयो। उनखां पोइ केतिरनि ई मिशननि ज़रिए इंसान चंड ते वियो, जिते हिन कुछ कलाकनि खां वठी 3 ॾींहनि ताईं वक़्तु गुज़ारियो। उन्हनि मिशन्स मां हासिल थियल ॼाण अॼु भी साइंसदाननि लाइ अहम आहे।
चंड ते रहण लाइ हर शइ ज़मीन तां खणी वञणी पवे थी। साह खणण लाइ हवा, पीअण लाइ पाणी, खाइण लाइ खुराक ऐं बचाव लाइ ख़ासि लिबास। उते वहिंजण जो को बि इंतज़ाम न आहे। नई आम ज़िंदगी जूं सहूलियतूं आहिनि। इन करे इंसान जो हर क़दम सोची समझी रखणो पवे थो। इन नए मशीन जी कामयाबी सां हाणे मुस्तक़बिल जूं राहूं वधीक साफ़ थी रहियूं आहिनि। उमेद आहे त ईंदड़ वक़्त में इंसान न रुगो चंड ते वधीक वक़्तु गुज़ारींदो, पर ॿियनि सियारनि ॾांहुं बि पंहिंजा क़दम वधाईंदो। हीअ कामयाबी इंसान जी हिम्मत, इल्मु ऐं जुस्तजू जो ज़िंदा सबूत आहे, जेको खेसि अञा बि अॻिते वठी वेंदो। हीअ वापसी रुगो हिकु मिशन जी पुॼाणी न, पर नए दौर जी शुरूआत आहे।